जो करे मुझे दोहे की न दिसन हाणी पंहिंजे बजुल सां परचन जो मुंहिंजे सां करन ना मामलो असां सॼी दुनिया में चौथी पीढ़ी भगत आहे सॉरी ॿियो पीढ़ी भगत आहे पूरी दुनिया में रुगो ॿियो पीढ़ी भगत आहे पर असांजे वंशज में शुरू में नारू भगत पोइ आया कवि रामचंद भगत कवि रामचंद उनखां पोइ भगत कमल जेके तव्हां बिल्कुलु सुठी तरह सुञाणो सभई उनखां पोइ मूंखे तव्हांजी शेवा जो मौक़ो मिलियो आहे त मां तव्हांखे रिझायां अचो शुरूआत में मां ये कलाम ज़रूर ॻाईंदो आहियां त पीढ़ी मुंहिंजी ऐं पीढ़ी सभ जी पार लॻाइण वारो केरु आहे मुंहिंजो लाल साईं आहे मुंहिंजो साईं आहे हू ई पीढ़ी पार लॻाईंदो हू ई पार पहुचाईंदो त पीढ़ी मुंहिंजी पीढ़ी सभ जी पार लॻाए मुंहिंजा काम यार बना मुंहिंजा काम यार बना अॼु पुठियां ॻाइण वारो कोन वठी आयो आहियां छोकी कन में हीअ ॻाल्हि आई कि दिल्ली जी संगत अहिड़ी आहे त असां ॻाईंदा आहियूं त हू बि पंहिंजे पाण ॻाईंदी लॻंदी आहे ख़ुदि ई झूमण लॻंदी आहे हिन लाइ मां पुठियां ॻाइण वारो वठी कोन आहियां ॿ पैसा ख़ुदि जा बचान ग़रीब माण्हू आहियां मां चवां पीढ़ी मुंहिंजी तव्हां छा चवंदा पीढ़ी सभ जी पार लॻाए पोइ चइबो जल्दी न कयो पीढ़ी मुंहिंजी पीढ़ी सभ जी पार लॻाए मुंहिंजा काम यार बना आई आया तुंहिंजे द्वारे पहिरीं आया साईं तुंहिंजे पनारे तुझे पनारे तू ही सचो हिक शाह में जा काम यार बना काम यार बना काम यार बना हिकड़ी मां पंहिंजे पुट खे वॾो थी करे केॾे नाज़ुनि सां थी पाले ऐं हुओ ई पुट अम्मा मूंखे हीअं न ॾिसो था सुबुह साण खां हीअं मिले चवंदासीं अलाए कहिड़ो छॾो मिलियो आहे छल का रोटी नसीब थिए हिकड़ी मां पंहिंजे पुट खे केॾे नाज़नि सां थी पाले ऐं हुओ ई पुट वॾो थी करे जवान थी करे पंहिंजे मां जे साम्हूं अची करे तो चए थो अम्मा मां तुंहिंजे खीर जो कर्ज़ हाणे लाहे सघंदो आहियां मां ॾाढो दुख थी करे
मां कीअं न कीअं करे सहन शक्ति करे ही ॻाल्हि क़बूल करे चए थी मुंहिंजे खीर जो कर्ज़ त पोइ लाइजां, ॿाहिरि जेको खीर जो वेठो आहे पहिरियों हुन जो कर्ज़ लाइ। आई आयां तुंहिंजी बारी पहिरीं आयां साईं तुंहिंजे पलारे। तू ही सचो हिकु शाह में जा काम यार बना मेरा काम यार बना मेरा काम यार बना। अम्मा यो मूंखे थोड़ी खुलासी जगह खपंदी आहे। डुक डोड़ ॾाढी कंदो आहियां, जवान आहियां न बस। अरे दादा मूंखे अजमेर में हले पियो मेलो। अजमेर में फेमस दरगाह है, हुते हले पियो मेलो। अम्मा हाणे हिते अचूं हेॾो वॾो प्रोग्राम मस मस मिलंदो आहे असां ग़रीबनि खे। ही पुठियां अलाए छा था चवनि सम्झण में बि कोन पियो अचे। टन टणारन शर्माए न। अजमेर में हले पियो मेलो, गाॾीअ में पेर रखण जेतिरी जॻह कोन हुई। हाणे हिते अचिणो आहे, ज़बान कई आहे, स्टेशन ते पहुता आहियूं त मुंहुं हीअं थी वियो, हेॾी भीड़। अम्मा हाणे पियो लंघे नांग वारो, खिलोननि वारो जो लंघे पियो। मां चयो भी वो नकली नांग पियो हुअसि। मां चयोमांसि घणे ॾिनई? चई 10 रुपया। मां चयो शल का बेड़ी तो गई, भगत खे पियो ठगी। मां वठंदोमांसि 10 रुपया वारो नांग। ठका अंदर ट्रेन में, अरे नांग सॼी जॻह नांग नांग नांग। 20 मिंट अंदर सॼो दॿो साफ़। अम्मा को अंदर हली आवाज़ सां वेठासीं। हिननि खे चयोमान भले सुम्ही पओ। हाणे थोड़ी देर में टक टक टक। अजमेर में गर्मी ॾाढी लॻंदी आहे अम्मा। हाणे छा कयूं? वो लाल साईं महल ॾिसो, थोड़ी देर में वरी विञणी वारो आयो। विञणी वारे खे सॾु कयोमांसि। विञणी वारे खे जो सॾु कयोमांसि, मां चयोमांसि कितने की थी विञणी? विञणी मतलब छा थींदो आहे ख़बर अथव? सभिनि खे ॿुधायो, पंखो थींदो आहे पंखो। चयोमांसि ये विञणी कितने की थी? चई एक 3 रुपए की, एक 2 रुपए की, एक 1 रुपए की। हाणे मां गरीब भगत रुपयो निकारे मां चयो त 1 रुपए वाली दे दे। अम्मा विञणी वारो ॾेई करे अॻियां हली वियो। जीअं ई हीअं कई विञणी टुटी पई। मां चयो अलाए छा थो थिए। वो विञणी वारो वापसि लंघियो। मां चयो हेॾां गुॾीअ जा त ही कहिड़ी विञणी नहीं? हीअं कयो ऐं टुटी पई। चई कितने रुपए वाली ली थी? मां चयोमांसि 1 रुपए वाली। चई फिर उसको कैसे घुमाया? मैं जो विञणी को कैसे घुमाते हैं? ऐसे ऐसे घुमाते हैं और कैसे घुमाते हैं? कहीं उसको ऐसे नहीं घुमाते हैं, उस विञणी को यूं रखते हैं फिर सर को घुमाते हैं। अम्मा अगर वो थोड़ी देर ब्याह वेठा थी, मस्त निंड आई। हेठ हिकिड़ो भाई वेठो, तू कौन झाड़ू लगाइण ईंदा आहिनि ट्रेन में। मां चयो किथे पहुती ट्रेन ॿुधाए त सही। चई ये ट्रेन चली नहीं है तो पहुंची ही कैसे? हमारे पास छो? तो इस ट्रेन में कोई नांग घुस गया था।
तू तरी कोर्ट यार्ड में रख दी। मां चयो अल्लाह अल्लाह कयूं त कयूं छा हाणे। हीअं चेहरे ते मुस्क हुजे त चेहरो ॾिठो केॾो सुठो लॻे। हीअं चेहरे ते मुस्क न हो त ब्यूटी पार्लर वञण जी ज़रूरत कोन पवंदव। अॼुकल्ह मायूं ब्यूटी पार्लर वञनि थियूं, चोटूं हीअं, अखियुनि जो आईब्रो हेसिताणी। अॼुकल्ह त वरी नयो फैशन निकितो त वरी हीअं, हितां खां हीअं वार कढंदियूं। अम्मा हीअं न कयो, हिकदमि सां साम्हूं ई थींदो त असां त मर्द माण्हू ॾकी वेंदासीं न। हीअ चेहरे ते मुश्क हुजणु ॾाढो ज़रूरी आहे, छोकी खिलंदड़ चेहरो सभिनि खे वणंदो आहे की कोन्हे। आयो लाल सभई जो